सुल्तान पहिरियों आवाज़ ॻाल्हायो ख़बर पए तव्हांजो रायो छा आहे। अकबर खान आलम खान जी चालाकियुनि असांजो कंध झुकाए छॾियो आहे। असां त कंध खणी घुमण जहिड़ा ई न आहियूं। हिन में मुंहिंजी कहिड़ी चालाकी आहे? तो पंहिंजे सौट खे चोरे असांजी भेण खे घरां कढायो। जेतिरो ॾोह मुंहिंजे सौट जो आहे न ओतिरो ॾोह तुंहिंजी भेण जो बि आहे। असां ज़बरदस्ती तुंहिंजी भेण खे कोन्हे भॼायो। जेकॾहिं ॿई बराबरि जा ॾोही आहिनि त ॿिन्हिनि जी सज़ा मौत आहे, मौत। पोइ ही ॻाल्हियूं छाजे लाइ? जेकॾहिं तव्हां ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिॼो था त पोइ उन्हनि खे ख़तमु मां कंदुसि, मां। बस सुल्तान बस बस जेकॾहिं तोखे पंहिंजो फ़ैसिलो ई करिणो हो त उथी करे अची आ। हिते थियण जी तोखे ज़रूरत कान हुई। हाणे जॾहिं छोकिरो ऐं छोकिरी हिते अची विया आहिनि उन्हनि खे माराईंदुसि कोन। वॾा वॾा इहो इंसाफ़ न चइबो। जेकॾहिं अॼु असां हिन खे ज़िंदा छॾे ॾिनो सुभाणे इहो साॻियो क़दम वरी को ॿियो खणंदो पोइ त अदा वॾा ईअं त हिन ॻोठ में भॼण जो रवाजु पइजी वेंदो। मां त चवां थो हिन ॿिन्ही खे अहिड़ी सज़ा ॾिजे जो ज़िंदगी भर वरी को अहिड़ो क़दम न खणे। अरे बाबा ॿिनि ज़िंदगियुनि जो सुवाल आहे, ॿिनि ज़िंदगियुनि जो। अहिड़नि मासूमनि खे कोन्हे तव्हांजा हथ कोन कंबदा। असांजे अंदर में बाह भरी रही आहे, बाह। उहा बाह तॾहिं ॾिसां बि जॾहिं ॿिन्हिनि जा लाश तड़पंदे ॾिसंदुसि। माण्हू खे पंहिंजी जी भेण खे मार, असां पंहिंजे सौट खे मारण कोन ॾींदासीं। जेकॾहिं छोरी मरंदी न त छोरे खे बि ज़िंदा रहण कोन ॾींदासूं। मुंहिंजे सौट खे हथ तलाए ॾेखार जे मां तोखे नस्ल तबाह न कई न। तूं असांखे हथ तलाए ॾेखार। जेकॾहिं पंहिंजे सौट खे ज़िंदा ॾिसणो अचे त पोइ असांखे मारे सघ। बाक़ी जेकॾहिं असीं ज़िंदा आहियूं त पोइ तुंहिंजे सौट खे ज़िंदा कोन छॾींदासीं। कोन छॾींदा, ही ज़ालिम असांखे कोन छॾींदा। तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो ही आख़िरी ॾींहं ते जेकॾहिं तोसां प्यार करण जी सज़ा मौत आहे त सुंदर मूंखे मौत बि क़बूल। हिकु चकर त छॾ, जेकॾहिं 1000 चकर बि अहिड़ी सज़ा ॾींदा वरी मां तोसां प्यार कंदो रहंदुसि। कंदो रहंदुसि मां तोसां प्यार। मां मरण नथी चाहियां, नथी मरण चाहियां। मां मगर त मां बि नथो चाहियां सदोरी। मां बि तोसां गॾु ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। प्यार कयो आहे सदोरी, मूं तोसां प्यार कयो। सोचियो हुयो त हितां निकिरी चार हलिया हलंदासीं ऐं सॼी ज़िंदगी हुते गुज़ारींदासीं। असांजी क़िस्मत में विछोड़ो लिखियो आहे। न सदोरी न, विछोड़ो न आहे। जेकॾहिं गॾु ज़िंदगी गुज़ारे नथा सघूं त गॾु मरी था सघूं। बस बस सब्र खां कमु वठो। तव्हां सां इंसाफ़ थींदो। इंसाफ़ इंसाफ़ इहो आहे त अॼु जो अॼु इन ॿिन्हिनि खे पूरो कयो वञे। सुल्तान इन में अव्हांजी बि कुझु ग़लती आहे। गुज़िरियल ॻाल्हियुनि खे छॾियो, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। जेकॾहिं न मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधणु चाहियो था त ॿुधो। आलम खान अव्हां सभिनी खे आगाह करे चुको। जेकॾहिं आलम खान अव्हांखे आगाह न करे हा न त समूरो ॾोह आलम खान मथां आयो वञे हा। इन करे हाणे जेतिरो ॾोह आलम खान जे सौट वरियाम जो आहे ओतिरो ॾोह अव्हांजी भेण जो बि आहे। इन करे छोकिरे जी पहिरीं ग़लती सम्झी माफ़ कयो वञे ऐं ॾंड में आलम खान खां 10 लाख रुपया भराया वञनि, छो त अव्हांजी बदनामी थी आहे। अकबर खान असांजी इज़त लखनि में वापसि कोन ईंदी। ॾंड में असांखे आलम खान खां संग वठी ॾियो, संग। न सुल्तान न, संग चकीअ में कोन मिलंदो। हा बाक़ी जेकॾहिं छोकिरे ॿीहर अहिड़ी ग़लती कई त पोइ मां तव्हांखे आलम खान खां 2 संग वठाईंदुसि। हिन वक़्तु आलम खान वटि हिकिड़ो ई संग आहे पंहिंजी भेण जो। ॿियो संग आलम खान पंहिंजी निकाह बदल साल जो। बस बंद कर। तूं बि बस कर। वे सुल्तान
तुम वे सुल्तान वे बस कर खुदा जे वास्ते बस कर अरे बाबा असांजो ॻोठ अमन जो घर मां नथो चाहियां त अवां ॿिन्ही धुरियुनि जी दुश्मनी जे करे असांजे ॻोठ जो सुकून ऐं अमन बर्बाद थी वञे बस कयो हाणे घणो थियो कुझु सम्झण जी कोशिशि कयो अरे बाबा छो पिया पंहिंजी सिंध ऐं अना जे करे हिन ॻोठ जो अमन ऐं सुकून बर्बाद कयो को ख़्याल त कयो इहो फ़ैसिलो हिकु तरफ़ो आहे अकबर खान कॾहिं फ़ैसिले खे हिकु तरफ़ो सम्झो था न पोइ बि अव्हां खे मुंहिंजे फ़ैसिले जी इज़त रखणी पवंदी सुल्तान सुल्तान जरा ते वॾे जी इज़त कर मूंखे ॾिस ठीकु आहे राणा खान असां ज़हर जो वॾो पीअण लाइ तयारु आहियूं न ई तव्हां छोकिरी खे मारींदो ऐं न ई वरी आलम ख़ान जे सौट खे मारण जी कोशिशि कंदो हिक ॿिए जे मुंहुं चढ़ंदा रहंदासूं किथे था असां पाण खे रोके सघूं अॼु खां पोइ आलम ख़ान वारा तव्हांजी खिटीअ मां कोन लॻंदा ऐं न ई तव्हां वरी आलम ख़ान जी खिटीअ ॾांहुं रुख़ कजो बाबा ही जेको कुझु थियो आहे न उनखे हिते जो हिते ई दफ़न करे कंहिंजी बि ज़ुबान ते इहा ॻाल्हि ॿीहर ॿुधण में न अचे रुगो सुल्तान खान जी न बल्कि सॼे ॻोठ जी इज़त जो सवाल आहे आलम ख़ान न्याणियूं मेड़ करे वठी अव्हां जे दर ते अव्हां खां माफ़ी बि वठंदो ऐं 10 लख रुपया जुर्माने तौरु अव्हां खे अदा कंदो बस हाणे पंहिंजनि दिलनि मां नफ़रत खे ख़तमु करे छॾियो बाबा जेकॾहिं अव्हां पाण में खीर खंड नथा थियण चाहियो तॾहिं पंहिंजे दिलनि मां कीने ई बोस खे कढी छॾियो अरे बाबा तव्हां सभिनी खे ख़ुदा जो वास्तो अल्लाह जो वास्तो तव्हां सभिनी खे हिन ॻोठ खे दोज़ख न बनायो ठीकु आहे अकबर खान असां तव्हांजो मान रखंदे सभु कुझु विसारे छॾींदासीं असांजे तरफ़ां का बि अगराई न थी आलम खान वारनि मां कंहिं बि अगराई कई ऐं उनजे सौट अहिड़ो को ॿियो क़दम खयो त उनजे बदिले में असां तव्हां खां पासंग वठंदासीं मां बि पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रखी सुल्तान आलम खान बाबा अव्हां खे मुंहिंजे फ़ैसिले ते अमल करणो पवंदो जैसे आलम खान मरी तो सके तो तव्हांजी ज़बान खे कॾहिं पूरो कोन वसाई वसाई ॻाल्हि खे सम्झो छा थियो उस्ताद छा थियो छा ते जज़्बाती होती पूरे भञी न विझी छोरी मूंसां कातो पितो वयां सां कीअं वॼी वई आस्ते उस्ताद आस्ते जे सुल्तान वारो ॿुधी वरितो न खल पुठी त लाहे छॾींदई सुल्तान कानो तुंहिंजी तोखे ख़बर न आहे या हिकु वॾो ज़हरीलो कंहिंखे चक पाए रत चीसे मारेसि त पोइ राज़ रज़न हीरज़न मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई राव कहिड़ी ॻाल्हि पकड़ी बि कीअं पिया उहा क़िस्मत असां भला छा था करे सघूं क़िस्मत जो चक्कर आहे बाक़ी वरियाम जो बि हाल कोन छोरी वञी अंधी सां इश्क कई असांखे मौत फ़र्माइश करे हा अरे आस्ते उस्ताद साहिब आस्ते नंढी वारी ॻाल्हि विसरी वई अथई शुक्राना बेइज्जती थी कोन ॾिठो न त अॼु त मां विच में थो हाल उस्ताद पंहिंजो वात बंदि रखंदो कर बंदि बसि भला त पाण नान थी शायद ज़हरीलो जंहिंखे चक पायो रत चुसे मारी ये सुल्तान जो वेंदो किथे मालिक सही लखे इंसान जंहिं वरिया मूंखे नई ज़िंदगी बख़्शी करोड़े कुर्बन मालिक जा जंहिं मुंहिंजे बचड़े खे मौत जे मुंहुं मां बचाए वरितो चाची हाणे को ख़ैर कढ हिन करे मूंखे अहिड़ी वरी मुसीबत न अचे लख घोरे छॾियां पंहिंजे पुट जे सिर मथां हाणे 10 लख वरिया मत हिकु धक सां घणा ई करे त पोइ ठीकु आहे ॾियूं था ज़मीन खे लोॾो तकड़ न करियां सुठ वरियाम इहो ई संग सुल्तान वारा 2 लख में पर हाणे छा थी
कोन मिलियो अॼु 10 लख फूक बचल हाणे कुझु पैसा खणी ऐं पंहिंजे पुट मथां कोरे मिस्किन ॿारनि में विराए ऐं ॿुध देगड़ो भत जो मिठो करे ऐं उहो बि ग़रीब मिस्किन ॿारनि खे खाराए। संभाल पंहिंजी छोरी खे जंहिं असांजो कंत सॼे ॻोठ जे अॻियां झुकाए छॾियो आहे। छा वाकई तव्हां हिनखे ज़िंदा छॾींदो या वरी खॾ खोटे कयूंसि घर में दफ़न? न बदबू खे असां घर में कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। जेकॾहिं तव्हां हिनखे नथा मारियो न त मां हिनखे पूरो थो कयां। मासी मासी मुझे बचा मासी मासी मुझे बचा मासी 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 मुझे बचा मासी। अब खुदा जो वास्तो ते और चवाए तो विच मां हटी भले थी ही बादशाह पीरे जी झोली अथई मुड़ी वञ। और चवाए तो विच मां हटी भले थी तुझे सां गॾु तोखे बि न पूरो कया। मुड़ खुदा जो वास्तो अथई मुड़। संभाल पंहिंजो पाण खे मल्हार संभाल। हाणे सॼो ॻोठ न खिलाए। हिन खां वधीक असां ते माण्हू कीअं खिलंदा हुआ। मासी मुझे बचा अब ये पुराने जो वास्तो अथई हिनखे ॾिसी मुड़ी वञ। जेकॾहिं हीअ ज़िंदा आहे मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि मां पंहिंजो पाण खे। छॾ था मूंखे छॾ मूंखे अदा मल्हार संभाल पाण खे यार। घटि में घटि ने हले साईं खे त ॾिस दे सब कुछ विसारे छॾ विसारे छॾ सब कुछ। जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती कई न त असां तोखे कोन झलींदासीं। मारे छॾींदा मासी मुझे मारे छॾींदा मल्हार मुझे मारे छॾींदा मासी। कोन मारींदा तो मुंहिंजी अमर कोन मारींदा जेसिताईं मां जीअरी आहियां। न मासी मासी मुझे मारे छॾींदा बस हाणे बस वठी वञे असां अंदरि त कयांसि न मां पूरो। हल सोचो हम तो बबड़ भड़की पवंदा पर इन कुत्तीअ बि सहा न मारे। अदा साईं सुल्तान पंहिंजी भेण खे ज़िंदा कोन छॾी। गुराम छोरीअ खे मारण सां छा थियो? मज़ो त तॾहिं हो जॾहिं सुल्तान आलम खान खे झोट खेले पाए। अदा साईं मल्हार बेवकूफ़ माण्हू आहे। जेकॾहिं हुनजे मथां तव्हां हथ रखंदा त हू ॿिन्ही खे लेटाए। खैर गुर अदा खैर गुर किथे पराए घर साणे चक्कर में इहो टांडो असांजे घर मथां न अची किरे। जेको थियो खूब थियो। हाणे सभु कुझु विसारे अकबर खान जो सोचो अकबर खान जो जिते असांखे बहाना फ़ाइदो मिलण वारो आहे। सुल्तान मरे या सुल्तान जी आकहे आलम मरे या आलम जी आकहे भला उन्हनि जे मरण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो? वसाई ॻाल्हि खे सम्झो। जेसीं ताईं आलम खान ज़िंदा आहे असां आदा अकबर जब तक कब्ज़ो नथा करे सघूं। ईअं ई आलम खान सिर खोड़ियो मां दे अकबर खान खे ख़तम करे उनजी सॼी मिल्कियत खे ख़तम करे वञे। लाज़मी ना है जो अकबर के मारे उनजी मिल्कियत ते मथां कब्ज़ो कयो वञे। जेकॾहिं तो मुंहिंजे भाउ लाइ उतां संग कढी वरितो अधु मिल्कियत छोरी ॾाज में खणी ईंदी। बाक़ी अदा पंहिंजी हयातीअ में त पंहिंजी छोरीअ जो संग असांखे कॾहिं बि कोन मिली। टे छोरियूं वियारे वेठो आहे उन्हनि खे भला तरे त न खाईंदो न। लाज़मी आहे किथे न किथे उन जो ॿार लाहींदो। पोइ हिकिड़ी छोकिरी असांखे छो नथो ॾिए? हिकु न हिकु ॾींहुं मां इन छोरियुनि जो निकाह गौराम सां ज़रूरु कराईंदुसि।
मूंखे अकबर खान जी छोकिरियुनि मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी दुआ जो सभु खपे, बस ॿियो कुझु बि न। दुआ खे हाणे सिर्फ़ु तूं दुआनि में यादि रखंदा, बस अकबर खान हाणे संग खां सिर्फ़ु ॾींदो ई अंगूठो। बस बस आई बस हाणे ॿुधाए थो बस अहिड़ो बस पूरी न वधपड़ो असल गड़ो ई गड़ो। आलम खान, सुल्तान वारनि ॾे हली वञण सां अवांजो कद कुझु नंढो कोन थींदो। जेकर तव्हांजे ॿ कदम भरे वञण सां ॿ मासूम जानियूं बची वञनि थियूं त बाबा वधीक ॿियो कहिड़ो नेकी जो कमु थी सघे थो? ॿुधाए त पोइ बाबा कुझु पंहिंजी ज़िद खे पासीरो रखी करे पाण सां ॿ टे न्याणियूं करे सुल्तान वारनि खां माफ़ी वठी अचो अॼु राति। ॿुधाए बाबा जी लाज़मी आहे त मां वञा पंहिंजा सामान खे मोकिलियां, पोइ थी ईंदो। बाबा तुंहिंजो वञणु लाज़मी भले पंहिंजे चाची चाची खे साण करे हलियो वञी उते, पर तुंहिंजो वञणु लाज़मी। बाक़ी रही ॻाल्हि ॾंड जी त उहो सुल्तान खे मां पाण ॾिनी। ख़ैर आहे तव्हां मूंखे फसल मां थोरा थोरा करे पिया ॾिजो। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां चओ था त मां ॾींदुसि। बाबा साईं मां नथो चाहियां त इन मसाले जे करे को खूनी तकरार जनम। चाड़ा वञी वञी पंहिंजी भेण सां मिल ऐं उनखे सम्झाइसि किथे उन जूं छोरियूं बि सुल्तान जी भेण वारो कदम न खणनि। सुठो त इहो अथसि उन्हनि जो पार लाहे छॾे, हिकिड़ी जो पार खणी असीं बि खणंदासीं। अम्मा जेकॾहिं मुंहिंजे लाइ रिश्तो वठो था न त पोइ दुआ जो वठिजो, दुआ जो। अरे अप्पा दुआ मिले या बदुआ, इहो सॻो सोर त तुंहिंजो रिश्तो अकबर खान जे घरां ते। हाय हाय अयो बापो त तूं अॼु जी वेंदे। अड़ी जादो जादो अदीअ जे मिल्कियत में अखियूं न विझ। ज़मीन उथली पवंदी, आसमान टुटी पवंदो, पर अदीअ असांखे रिश्तो घर किस कोन ॾींदी। बाबा जेकॾहिं पुफीअ खां मुंहिंजो रिश्तो न कटियो न त पोइ मां बि तव्हांखे हिन घर में रहण कोन ॾींदुसि। पोइ खण बंदूक भरे हण चाड़े खे करे सिधी कोई ढेरी। बाबा रिश्तो न मिलंदो, मां मथो त पंहिंजो कोन पाड़ींदुसि। ॻाल्हि ॿुध चाड़ा, जे इहो रिश्तो तो पंहिंजी भेण जे घरां न कजो न त मुंहिंजी बि ख़बर अथई जिन छॾई भूत छॾई, पर जादो न छॾे। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे। हाणे घणियूं हे नसीहत न कर, वक़्तु आहे न रिश्तो बि हो कढी वठंदासीं। भले हिननि खे माफ़ करे छॾियो, मां कोन कंदो सानी। जो दरिया वञणी था सुल्तान वारनि खां माफ़ी वठण। आलम खान जड़े मस्त पुठ जे नक में नाकेली सिर्फ सुल्तान ही विझी सघे थो, ॿिए कंहिंजी जाइ न आहे। गुराम हाणे सुल्तान भली आसमान फाड़े विझे, पर पटकी जेका लहणी अस सा त लही वियसि न। इन जो प्लान तो सुल्तान वारा जरूर कंदा। ये न सोच जाए त फैसले खां बाद में हू घर जी कुंड में वेही रहे। बड़ा निर्जा मानू तो ये सुल्तान वारा बोटा ॾिस जाए तू ये आलम खान वारनि जे रक्त जा घोड़ा रवाई। फिर ॾिसूं था केरु थो कंहिंखे रत जा टुकर खाराए। हा त हलो, भले हिननि खे माफ़ करे छॾ, मां कोन कंदो सानी। बस हाणे बस। तॾहिं ते लड़ी आयल कुत्ते जी बि असां इज़त कंदा आहियूं।
ख़बरदार पुट लफ़्ज़नि जा तीर हणण छॾे ॾे घर आए महिमान जी इज़त करे राजा मेहमान आहिनि दुश्मन आहिनि असांजा दुश्मन इत रहिस जे करे असां चुप करे विया आहियूं बाक़ी हिननि जो ॾोह माफ़ी जे लाइक़ न आहे जेकॾहिं मुंहिंजो सोट इहो कदम न खणे हा त अॼु आलम ख़ान जे तन जो दिल न हुजे हा पक्को मेड़ थी सुल्तान वरी असां अहिड़ी ग़लती कोन कंदासीं ख़ुदा पोती मेड़ अथव असांजी छोकिरे जी ग़लती माफ़ करे छॾियो पहिरियूं ग़लतियूं तव्हांखे सभु माफ़ कयूंसीं ॿीहर जेकॾहिं असांखे कंडो बि लॻो त तव्हांखे बंदूक खणण में देर न कंदासीं असां तरफ़ खां ॿीहर वरी अहिड़ी ग़लती कोन थींदी तव्हां हाणे वञी सघो था मां तव्हांखे घणो बर्दाश्त नथो करे मायूं वठी आया ऐं पंहिंजी जान छॾाए हलिया असां हाणे ॻोठ में कहिड़ो कंद खणी घुमंदासीं नंढे वॾे जूं आङुरियूं खजबूं ऐं चवंदा ही वञनि था जंहिंजी भेण थी वई आङुर खणण वारे जी मां बकल खां ॿ वॾे छॾींदुसि कंहिंजा वात बंदि करे कंहिंजा कदम तव्हां हाणे हिन वाक़े खे विसारे छॾियो ईअं सभु तव्हां को बुरो ख़्वाबु जेको वयो गुज़री हाणे जेकॾहिं इन ॻाल्हि खे तव्हां दिलि ऐं दिमाग़ में रखंदो न त कॾहिं सुख जी ज़िंदगी न गुज़ारे असां कोशिश कंदासीं जेकॾहिं इज़तदार माण्हू जी इज़त थी वञे त उहो कंद मथे करे उहो जहिड़ो बि कोई असां कोशिश कंदासीं घुटो न बारी सुल्तान वो तो समझो आलम खान जे सोट खे मारे तू पंहिंजे मुंहं तां काराण धोंदे बस कर राणा खान बस कर एतिरा बेगैरत असां बि न आहियूं आलम खान असांजे दर ते न्याणियूं वठी आयो इन करे असां ख़ामोश थी वियासीं आलम खान तो ऊंदा ही वे पंहिंजूं न्याणियूं वठी आयो हो पर तव्हांजी इज़त त ॾींहं जे उजाले में सतराज जे साम्हूं बदनाम थी हुई वक्त अचण ते इहो बि प्लान कबो राणा खान ईअं न सम्झ त मुंहिंजे दिल ते लॻल ज़ख़्मनि जा घाव भरिजी वेंदा अहिड़ो त प्लान कंदुसि जो ॾिसण वारनि जा लिंग कंडारजी वेंदा सुल्तान वो वक्त अलाए कॾहिं ईंदो असांखे उन वक्त जो इंतज़ार आहे इहो जल्द ॾिसंदे गोराम त आलम खान ऐं उनजो खानदान पंहिंजे घर खे लॻंदड़ बाह में सड़ी रख थी वेंदा ऐं उन्हनि जा लाश दफ़नाइण जे क़ाबिल न रहंदा इहो धमाको तूं जल्द ॿुधंदे काॾे पुट होटल ते बाबा न पुट सुल्तान वारनि जा ज़ख़्म ताज़ा आहिनि मां तोखे अकेलो ॿाहिरि वञणु कोन ॾींदुसि बाबा फ़ैसिलो थियल आहे छा हुन खां पोइ तूं फ़ैसिले वञे कड़ी कंदा छा पुट इज़त जो सुवाल आहे उहो त खणी अकबर खान वारनि ज़ोर रखी तोखे बचाए विधो पर जॾहिं उहो तोखे ॾिसंदा त ॼण अछे कपिड़े ते रत जो टिको बाबा साईं कॾहिं मां मुंहिंजे रुखी न चढ़ंदुसि तव्हां अॼु ई था परेशान थियो ॿाहिरि वञणु लाज़मी आहे या पर मां सॼो ॾींहुं अकेलो घर में वेही बेज़ार थी वियो आहियां पर ॿाहिरि वञणु लाज़मी त न आहे न पुट पर बाबा अकेले वञण जी का बि ज़रूरत न आहे माठ करे घर में वेही रह पर तव्हां वियो त मां त तव्हांखे छॾियां असां बि घणनि खर्च जूं बस करे बचो न जेके चांहि पीआर जो मगल सही हलो मुंहिंजो होटल जी चांहि घर जी चांहि न हथ खाली
सदोरी ही वटि पंहिंजे भाइरनि खे मानी ॾेई आहे त मां पाणी भरे अचां। भाॼई मूंखे नाराज़ थींदा, तूं पाण वञी ॾेई अचे। जेका ग़लती थियणी हुई सा थी वई, तूं केतिरो पंहिंजे भाइरनि खां नज़र चोराईंदी? ही वटि मानी ॾेइजी वञी। प्यार करे तो कोई कैसा